नाज़रीन, सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब सिंधी अदबी संगत सिंधड़ी शाख की दस्तूरी गॾिजाणी थी गुज़री, जेका सोशल मीडिया ते सिधी सही नशर कई वई। गॾिजाणी में शिरकत कंदड़ ॾाढड़े नकोर तकलीफ़ूं पेश कयूं। आतमल जाटबेल, सांगी शब्बीर कुंभर, नसरी नज़म, रायदान बील चौसिटो, हसीब खाने गज़ल, जॾहिं त मीरपुर ख़ासिम मलूक शायर तन्हा वाजिद कुंभर गज़ल पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। गॾिजाणी में कुर्बान शहर सिंध जे अज़ीम शायर शेख अयाज़ जे जनम ॾींहं जे हवाले सां ख़ैस मंज़ूम भेटा पेश कई, जॾहिं त औरतुनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां अब्दुल गनी शर ऐं लेखराज मेंघवाड़ मज़मून पेश करे औरतुनि सां समाज में थींदड़ बेइंसाफ़ियुनि जी अक्कासी कई। तन्हा वाजिद कुंभर गॾिजाणी बाबति ॻाल्हाईंदे चयो त कंहिं बि तकलीफ़ में एहसास जॾहिं लफ़्ज़नि जो रूप वठनि था त उन्हनि खे अमरता मिले थी, जॾहिं त लेखराज मेंघवाड़ जो चवणु हो त हिकु सुठो तख़लीक़कार समाज जे मजमूए जी अक्कासी करे थो। गॾिजाणी में सिंधी ॿोली जी बहितरी लाइ सक़ाफ़त खाते ऐं हुन सां लाॻापियल इदारनि सां गुज़ारिश कई वई त सिंधी ॿोली जी सिख्या लाइ ऑनलाइन क्लास हलाया वञनि, ग्रामर जा जदीद किताब शाया कया वञनि, जॾहिं त सिंधी TV चैनल्स ऐं FM रेडियो ते हफ़्तेवार सिंधी ॿोली बाबति प्रोग्राम हलाया वञनि।